बाबा ही छा थी वियो सोनी काथे आ बाबा चाचा 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 सोनी अब सोनी के हकम खान वारा खणी गया छा न पुट तोखे बियो जिंदा कोन छॾींदा चाचा मां सोनी के ये न तो छड़े सका पत्थर दिल छो थी वयो आहे मुखे पत्थर दिल पढ़ाने वाली भी सकीना तू आई तो पुछ अदाड़ा तो इनका पूछो तो डोही माज खुदा के वास्ते मुझे माफ क्यों मुझे खुदा के वास्ते ना 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 तो के माफी कदम न मिलंदी तुझी सजा सिर्फ मौत आहे मां तो के उते खत्म कया पर अदा वडो मुझी जुबान ते एतबार न करया अरे बक बस हाकिम खान बस जेको थियो सो गुजरियो हाणे निकाल के विसारे छॾ ना अदा न मां हिन खे माफ़ कया हिन जे करे मां सत राज्य में बदनाम थियस तव्हां चओ था मां हिन खे माफ़ी ॾियां सवाल ई पैदा न आहे हिन लाचार ऐं बेवस खे माण खां पोइ छा तुंहिंजे दिलि खे सुकून मिलंदो मूं मथां बदनामी जा लॻल दाग मां हिन जी रत सां धोंदुसि रत सां पोइ खड़िया बंदूक हलाए गोली पर हिन खां पहिरीं तोखे गोली मुंहिंजे सीने में लाहिणी पवंदी मुंहिंजे सीने में पोइ हिन जे सीने में अदारा तव्हां हिकु मामूली नौकरानी जे करे मां हिकु मासूम जी जान बचाइण चाहियां थो हाकिम खान जे तो हिन मासूम खे माफ़ न कयो त सॼी ज़िंदगी ख़ुशि तूं बि रही न सघंदे हे मासूम न पर एक कारी आहे कारी बस हाकिम खान बस जे तहां के गुनाह कयो था तो वे लेखे में ही ना आहिनि छो त मर्द आहियो ऐं जेका ग़लती कंहिं औरत खां थी वञे तो उहा कारी आहे ऐं उनजी सज़ा मौत आहे हा दा हा मूं चयो न हाणे हिन जी सज़ा सिर्फ मौत आहे मौत हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ जे हिन जे वार खे बि तओ आयो न त ख़ुशि तूं बि रही न सघंदे बस बस मुंहिंजी अम्मा बस बस कर मूंखे मारे छॾींदो मूंखे ज़िंदा कोन छॾींदो बस मुंहिंजी अम्मा बस मुंहिंजे हूंदे तुंहिंजो को वार बि विंगो न करे सघंदो बस हाणे बस कर ये मांगर मचवारा गोढ़ा सकीना हिन न्याणीअ जी ज़िंदगी तो तबाह कई आहे तो ऐं हाणे पंहिंजो को कफ़ारो अदा करणु चाहे थी त हिन न्याणीअ जा पेर धोई पी मां हिन जा पेर धोई पींदसि पेर तव्हांजा मां धोईंदसि
सिर्फ़ मूंखे माफ़ी मिले। बाबा जॾहिं मूं चई छॾियो त मुंहिंजे हूंदे तुंहिंजो को वार बि विंगो न करे सघंदो त पोइ तूं ख़ौफ़ छो पई करी? जे हाकिम ख़ान तो तरफ़ आङुरियुनि सिधी कई त हुन जो हथ काराईअ खां कटियल हूंदो। इहो दिलावर ख़ान जो तोसां वाइदो आहे, वाइदो। चाचा मां सुभाणे हितां निकिरी वेंदुसि। पुट जेको थियो उनखे विसारे छॾ। न चाचा न, जेकॾहिं इहे ज़ख़्म मूंखे रसनि हा न त मां माठ करे वञा, पर हाकिम खान तोते बंदूक हलाई आहे, तोते। ऐं मां हुनखे इहो कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि। न पुट मां पंहिंजे करे तोखे मुसीबत में न विझंदुसि। न चाचा, हाणे तूं मूंखे नथो रोके सघीं। जेसीं ताईं मां हाकिम खान जे चंबे मां सोनी खे आज़ादु न कराईंदुसि न, वापसि कोन मोटंदुसि, कोन मोटंदुसि वापसि। हकीम जी बता रहा। अॼु बि ज़मीन जे कम ते कोन आयूं, वञी जांच करी ईंदियूं या बादशाह ज़रूरु ईंदियूं, कॾहिं वेंदियूं? वरी बि वञी ॾिसी अच, मिली अची मथां कंहिं शइ जी ज़रूरत हुजे। ठीकु आहे बादशाह, जेकॾहिं तव्हां चओ था मां हाणे ई जांच करे अचां थो। थी सघे थो को बीमार हुजे या उन्हनि खे कंहिं गाॾी या पैसनि जी ज़रूरत हुजे त चई छॾिजांइ, गाॾी बीठल आहे, जेॾी महिल बि ज़रूरत पवनि त हलियूं अचनि। जी बादशाह, तव्हां हलो मां जांच करे अचां थो। ओ मनाज़ा, ओ नाज़ा, ओ मां घोर ते वञा थो, तूं हलंदे छा? मां हिते आहियां अबा। ओ अबो, पहिरियां त अधी वारो हो, हाणे तूं हिते अकेलो छा कंदे अबा? हूअं बि सॼो ॾींहुं मां तोसां गॾु किथे रुलंदसि? तुंहिंजो मर्ज़ी आहे मां। ओ दा छा थो ॾिसेसि? हे मायूं काॾे वयूं? अबो मायूं त वयूं पंहिंजे वतन। पंहिंजे वतन? ओ अबो चवे पियो त असांजो हिते दिलि नथो लॻे। केॾी महिल निकिरी वयूं आहिनि? अबो सिज निकिरण सां हली वई। तो असांखे न्यापो बि न कयो? हाणे मूंखे कहिड़ो ख़बर, मूं सम्झो तव्हां खां मोकल वरितो हूंदो। इहा ख़बर अथई त उन्हनि जो कहिड़े तरफ़ वञण जो इरादो हुयो? अबो चयमि न त हू पंहिंजे वतन हलियो वियो। किथे अथनि पंहिंजे वतन? अबा इहो मूंखे कहिड़ो ख़बर। एतिरा ॾींहं हुननि सां गॾु हुए तोखे इहा बि ख़बर न पई? ख़बर कीअं पवंदो जॾहिं मूं ज़रूरत ई न सम्झो पुछण जो। मां बि तव्हां सां गॾु हलां थो। पोइ अचो त हलो। तुंहिंजे करे, सिर्फ़ु तुंहिंजे करे रुस्तम खान हाकिम खे ज़िंदा छॾियोसीं ऐं हू अॼु असांजी गिची में पइजी वियो आहे। मूं त सोचियो त हाकिम खान मुड़ी वेंदो ऐं ठोकर खाइण खां पोइ सुधरी वेंदो। बाबा साईं, इहो हाकिम खान दिलावर खान जहिड़े माण्हू जे हथनि में न सुधरियो, उनखे बाबा असां किथे था सुधारे सघूं? अञा हिकु महिमानी खाराइण जी ज़रूरत अथसि, पोइ हाकिम खान असां खां ईअं वेंदो जीअं काम वञे गुलेलीअ खां। हाकिम खान ॾाढो बुरो निकिरी पियो आहे। मूं सोचियो बि न हो त हाकिम खान एतिरी छछोर पाई कंदो। मूंखे इहो ॾुख न आहे रुस्तम खान, न आहे इहो ॾुख। तूं चाचा खे ज़ख़्मी करे विया,
पर मूंखे ॾुख सिर्फ़ इन ॻाल्हि जो आहे त हू असांजे घर में घिरी छोकिरी खे अगवा करे वियो आहे। अकबर हाणे असां बि हाकिम खान जी हवेली में दाख़िल थींदासीं, पर मां चाहियां थो त हाकिम खान जी हवेली में दाख़िल थियण खां पहिरियां असां दिलावर खान सां ॻाल्हाए ॾिसूं। न रुस्तम खान, को बि फ़ाइदो न थींदो। हा खैरल, हिन वक़्तु दिलावर खान हाकिम खान जे इशारनि ते नचणु शुरू कयो आहे। बाबा साईं, जेकॾहिं न दिलावर खान जे तरफ़ां हाकिम खान खे छूट न मिलियल हुजे हा न त हाकिम खान एॾा वॾा कीस न करे वा। हा रमू, इहो त मां बि सम्झां थो त हाकिम खान खे दिलावर खान जो इशारो मिलियल आहे, पर पोइ बि मां दिलावर खान सां मिली मयार लाहिण थो चाहियां। हा रुस्तम खान, असीं तोखे कॾहिं बि कोन रोकींदासीं। हिकु चकर त छा, बल तूं 10 चकर दिलावर खान सां मिल। जेकॾहिं कमु कुर्ब में थिए थो ऐं दिलावर खान ॻाल्हियुनि वसीले छोकिरी वापसि करे थो त पोइ रुस्तम खान असांजे मथां में ज़ोर न आहे त अजाई वठूं दुश्मनियूं विहाईंदा। छोरी त कॾहिं बि वापसि कोन कंदा। जेकॾहिं वापसि न कयूं त माठ करे मां बि कोन वेहंदुसि। पोइ तव्हां मुंहिंजो साथ ॾियो या न ॾियो, इहा तव्हांजी मर्ज़ी। अकबर, असां तोसां हर ॾुखे मरहले में गॾु आहियूं, तोखे कॾहिं बि अकेलो कोन छॾींदासीं। मां दिलावर खान सां ॻाल्हाए थो ॾिसां, जेकॾहिं कुर्ब में मञे वियो त ठीकु आहे, जे न त पोइ हाकिम खान जे ख़िलाफ़ उहा बाहि ॿारींदासीं जो हू गिदड़ वारियूं उनायूं करे वरी ॿिर में लिकंदो। पर मां खेसि ॿिर में लिकण कोन ॾींदुसि, उतां पुछ मां छिके सटे जी ॿाहिरि उछींदुसि। पोइ देरि न कर रुस्तम खान, वञी दिलावर खान सां मिली अच ऐं पोइ सम्झाए दिलावर खान खे असां त सिर तां साॻो लाथियूं वेठा आहियूं। घटि में घटि पंहिंजो त सॼणु थिए।